सिंध हाई कोर्ट सखर बेंच सिंध टेक्स्ट बुक बोर्ड बाबत फैसलो जारी कयो वियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध के बेकायदगियुनि जी जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं त अदालत चीफ सेक्रेटरी सिंध के बेकायदगियुनि जी जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ एंटी करप्शन तहत केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत जो चवणु आहे त 2096 खां वठी समूरनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ जांच करे एंटी करप्शन कानून तहत केस दाख़िल कयो वञे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच सिंध टेक्स्ट बुक बोर्ड बाबत फैसलो जारी कयो वियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध के बेकायदगियुनि जी जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनस घांगरो। जी अनस, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुल सिंध हाई कोर्ट सखर बेंच सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में जेका सो लिखत में फैसलो जारी किया वियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जी बरुकनी बेंच जस्टिस सलाउद्दीन पवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते मुश्तमिल फैसलो जेको आहे सो जारी कियो वियो आहे। जारी कयल फैसले जे मूजिब सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में बेकायदगियुनि जी जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ एंटी करप्शन तहत केस दाख़िल करण जी हिदायत कई वई आहे। अदालत पारां चीफ सेक्रेटरी सिंध खे हुकुम ॾिनो वियो आहे त कमेटीअ जी सिफारिशुनि तहत 1996 खां वठी समूरनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ जांच करे एंटी करप्शन तहत केस दाख़िल कया वञनि। 1996 में जर्मन हुकूमत पारां सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सिंध हुकूमत खे 6 प्रिंटिंग मशीनूं ॾिनियूं वयूं हुयूं। 6 मां 4 जेके आहिनि सो अदालत खे ॿुधायो वियो त स्क्रेप करार ॾिनियूं वयूं आहिनि, इहो नाकारा थी चुकियूं आहिनि। बाक़ी जेके 2 आहिनि उहे कमु करे रहियूं आहिनि, पर उनखे जेको आहे सो मरमत जी ज़रूरत आहे। अदालत में जमा कराया रिपोर्ट मूजिब जेके 2 मशीनूं बचियलु आहिनि उहे मरमत खां पोइ इस्तेमाल लाइक़ जेके आहिनि सो थी सघनि थियूं। अदालत जे हुकुम तहत हिकु कमेटी जोड़ी वई हुई ऐं हुनजो इजलास जेको आहे सो थियो ऐं हिन महीने जे 4 तारीख़ ते पिणु जेको आहे सो थींदो आहे, जंहिंमें 4 हेवी प्रिंटिंग मशीननि बाबति जेकी आहिनि सो अदालत में रिपोर्ट जमा कराई वई। अदालत पारां चीफ सेक्रेटरी सिंध खे हिदायत कई वई आहे त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी मशीनूं जेके ॾिनियूं वयूं उन्हनि जी जांच करे उन खां पोइ फंडनि जी जेका आहे सो जांच कई वञे ऐं एंटी करप्शन तहत जेके आहिनि सो ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वई वञे ऐं खाते वारी जेकी आहे कार्रवाई पिणु कई वञे। अदालत पारां ईंदड़ जेकी रिपोर्ट आहे उहा डिसंबर ताईं घुराए वरिती आहे, अॻु भराई रिपोर्ट। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, सखर खां अनस घांगरो तफ़सील ॾिना आहिनि।